असां रस्ते में आहियूं त हिनजे करे सिग्नल कढी था वञनि ऐं पोइ वरी तव्हां सां राब्तो कटिजी थो वञे ऐं राब्तो कटिजी थो वञे त वरी मूंखे लाइव अचिणो थो पए। सो मां इहो ई ॿुधायां पई त मुंहिंजो जेको कैसेट अचे थो ईद जो एल्बम एसआर प्रोडक्शन में अदा शाहिद राहूजे जी तमामु बहितरीनु कंपनी अदा शाहिद राहूजे जी ऐं असांजो तमामु प्यारो सिंध जो सुहिणो ऐं सुठो शाइर अदा सलीम चांडियो ऐं सैयद सागर शाह ऐं उन सां गॾियल ॿिया बि जेके शाइर आहिनि या अदा सदाम लाखेर तमामु बहितरीनु शाइर उहे बि उन्हनि सभिनी जी गॾियल शाइरी ऐं सिलेक्शन एसआर प्रोडक्शन में मुंहिंजो एल्बम अची वियो आहे। इनशाअल्लाह तव्हांजी दुआ खपे ऐं जेको आहे सो म्यूज़िक जेको आहे उस्ताद इरफान अली समो साहिब जो। मां इहो चवां थी त जेके फ्रेंड ॾिसनि था असांखे उहे जल्दी जल्दी अचनि ऐं मैसेज कनि। महिरबानी अदा राशिद बुलेदी सॉरी इंतज़ारु रहंदो जल्दी ख़तमु थियण वारो आहे इंतज़ारु। शाइर शफ़ी मोहम्मद जो तमामु बहितरीनु शाइर सऊदी अरब खां महिरबानी उन्हनि जी। अदा इरफान अली सुमरो अस्सलाम वालेकुम अदा। शाइर शफ़ी मोहम्मद जो तव्हां सभिनी खे सलाम थो ॾिए। वालेकुम सलाम वालेकुम सलाम बा शफ़ी मोहम्मद महिरबानी महिरबानी बस इंशाअल्लाह तव्हांजी दुआ खपे ऐं असांजी भरपूर कोशिश आहे त तमामु सुठो एल्बम थिए। हिन जे करे लेट थी वई आहे पर हाणे बस अनकरीब ईद ते एल्बम अचण वारो आहे। भाउ शफ़ी खे गुज़ारिश आहे त भाउ ईद असां वटि करे अचे ऐं महिरबानी करे पाकिस्तान विसारे छॾियो साईं शफ़ी मोहम्मद बाबा शफ़ी खे उस्ताद असांजो बहितरीनु शाइर साईं शफ़ी उनखे गुज़ारिश आहे त पाकिस्तान अचे ईद करे ऐं असां सां गॾु शो में गॾु वेहे महिरबानी करे। माशाअल्लाह असांजो शाइर गफूर जोयो साहब सॼी संगत जेका बि आहे ऐं इंशाअल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त मुंहिंजो हीउ एल्बम वरी ॿीहर एसआर प्रोडक्शन में अची रहियो आहे। छो जो मुंहिंजो पहिरियां बि एल्बम जेको हुयो उनखे बि तमामु वॾी पज़ीराई मिली हुई। तव्हांजी मोहबतूं तव्हांजो प्यार एतिरो फ़नकारनि सां असां सां तव्हांजी महिरबानी ऐं असां तावन ज़ुल्फ़कार घोटो थैंक यू ज़ुल्फ़कार घोटे जो तावन आहे वॾो। थैंक यू अदा थैंक यू महिरबानी वॾी वॾी तव्हांजी मौला तव्हांखे सलामत रखे। कुझु ॾींहं अॻु में अदा शाहिद राहू जो मूंखे बि चयो हुयो त एसआर प्रोडक्शन जे पेज तां तव्हां लाइव अचो त कुझु थोरी मसरूफ़ियात हुई हिन जे करे हुन पेज ते मां अची न सघियमि। इन करे मां इहो ई सोचियो त पंहिंजे ID तां मां लाइव अचां ऐं मां इहो मैसेज ॾियां। बसि इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि ऐं इनशाअल्लाह मुंहिंजो 17-18 तारीख़ ते आहे रिकॉर्डिंग आहे मुंहिंजी वोकल आहे रखियल। उन खां पोइ शो उन खां पोइ इनशाअल्लाह कैसेट रिलीज़ उस्ताद शबीर महिरबानियूं संगत सजी जूं थोरो रोशनी बारे उस्ताद शबीर रोशनी जेका आहे सा आहे। अस्सलाम वालेकुम अदा सलीम चांडियो छा हाल आहे मुंहिंजा प्यारा भाउ मौला गाज़ी तोखे हयाती ॾे मुंहिंजो सुहिणो भाउ मुंहिंजो प्यारो भाउ ऐं
सिंध जो बहितरीनु शाइर सलीम जानी ऐं तमामु सुठो शाइर जंहिंजा एॾा सुठा गीत आहिनि लिखियल ऐं जेके मूंखे ॾाढा पसंदि ईंदा आहिनि तमामु घणा ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आई आहे त मां अदा शाहिद राउत जे वटि कैसेट कंदी आहियां कमु कंदी आहियां उस्ताद इरफान अली समो साहब उहो त सिंध जो वॾो नालो आहे ऐं तमामु बहितरीनु म्यूज़िक त मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे मूंखे भली मां कैसेट देरि सां ई कयां पर इहो हूंदो आहे मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त मां सुठो एल्बम कयां ऐं वधीक उहो तव्हांखे पसंदि अचे थो अलाए न इनशा पसंदि ईंदो छो जो असांजी महिनत रायगा न वेंदी शाहिद राउत जी महिनत हूंदी आहे अदा शाहिद राउत जो तमामु घणी महिनत कंदो आहे हर फ़नकार ते तमामु घणी ऐं अदा सलीम बि उन्हनि सां गॾु ई हूंदा आहिनि ऐं सैयद सागर शाह उन्हनि जा बि